अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी बेहतरीन टिकटॉकर सारा बलोच केर ऐं किथां जी आहे ऐं संदसि टिकटॉक ते एतिरी शोहरत कीअं मिली ऐं बाद में बदनामी कीअं मुक़दर बणी। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जे बदनाम शहर जेकमाबाद सां ताल्लुक़ रखंदड़ सारा जखराणी खे कुझु साल अॻु काफ़ी शोहरत टिकटॉक ते मिली। जेकमाबाद जे हिकिड़े नंढड़े ॻोठ सां ताल्लुक़ रखंदड़ मासूम न्याणी सारा के कुछ ॾींहं अॻु जखराणियुनि जे कुछ माण्हुनि खेसि पंहिंजे हवस जो निशानो बणायो। सारा बलोच मीडिया ते जॾहिं आई त पुलिस खेसि बर वक़्तु कार्रवाई कंदे हिकु जवाबदार जे भाउ खे गिरफ़्तार कयो, पर खेसि मुकमल इंसाफ़ न मिलण ते हिकु दफ़ो ॿीहर सारा बलोच मुड़ुस सां गॾु मीडिया ते आई ऐं पाण साणियुनि जो चिताव ॾिनई ऐं बाद में हिकु मुख्य जवाबदार गिरफ़्तार थियो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेकमाबाद में कुझु साल अॻु पोलियो वर्कर खे अगवा करे हवस जो निशानो बणायो वियो ऐं हींअर वरी कुझु महीना अॻु बि जेकमाबाद पुलिस पारां खोसनि जे औरतुनि खे पंहिंजे हवस जो निशानो बणायो वियो ऐं हींअर वरी टिकटॉकर सारा बलोच खे बि हुननि पंहिंजे हवस जो निशानो बणायो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सारा बलोच हिन वक़्तु घरां बि नथी निकिरी सघे, छो त माण्हू उन ते टोकूं ऐं ट्रोलिंग बि करे रहिया आहिनि। संदसि उन जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे।